शहदादकोट में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल के 3 क्लासरूमन के बाहि भरसां पीटीसीएल ऑफिस के रेस्ट हाउस के भी पंहिंजे घेरे में आणे छॾियो। फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। शहर के गर्ल्स हाई स्कूल की छत तां गुज़रंदड़ बिजली की तारुनि मां बाहि भड़की पई। बाहि ॾिसंदे ॾिसंदे स्कूल के 3 क्लासरूमन के वकोड़े विधो, जॾहिं त हवा ऐं तेज़ बाहि सबबि स्कूल भरसां क़ाइम पीटीसीएल ऑफिस के रेस्ट हाउस के भी बाहि पंहिंजे घेरे में आणे छॾियो। होॾां इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि सबबि स्कूल के क्लासरूमन में पयल फर्नीचर जेको सड़ी खाक थी वियो। ॿुधायो वञे थो त क्लासरूमन में पयल फर्नीचर नाकारा हो। होॾां बाहि सबबि पीटीसीएल ऑफिस के रेस्ट हाउस के भी जुज़वी नुक़सान पहुतो, जॾहिं त रेस्ट हाउस ऐं भर पासे में पयल गंद के भी बाहि पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। होॾां फायर ब्रिगेड अमले वटि पाइप नंढा हुजण ऐं हंधा हंधा फाटल नज़र आया, जंहिं करे खेनि बाहि विसाइण में तकलीफ़ पेश आई।